अस्सलाम वालेकुम, ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे ह्यूमन टीथ। हाणे ह्यूमन टीथ तव्हां सभिनी ख़बर त इंसान जे लाइ हिकु इलाही काराइती शइ आहे। हाणे ह्यूमन जेके टीथ हूंदा आहिनि बेसिकली ॿिनि टाइप्स जा हूंदा आहिनि, ठीकु आहे। नंबर 1 प्राइमरी ऐं नंबर 2 जंहिंखे तव्हां परमानेंट बि चई सघो था या सेकेंडरी बि चई सघो था। ठीकु आहे। हाणे प्राइमरी ऐं परमानेंट खे त सम्झण जी ज़रूरत आहे, हिनखे का अहिड़ी का शइ न आहे जंहिंखे तव्हां रटो हणो या वन पेपर जे हिसाब सां हुजे। हाणे प्राइमरी टीथ छा खे चइबो आहे, जेके नंढे ॿार जॾहिं ॼाईंदो आहे हुनजे अंदरि जेके वक़्त सां गॾु जेके ॾंद ॼाईंदा आहिनि उनजे अडल्टहुड खां पहिरियां जेके किरी बि पवंदा आहिनि, जेके पाण बेबी टीथ या मिल्क टीथ बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां अॻु पोइ अचनि था परमानेंट टीथ। परमानेंट टीथ उहे हूंदा आहिनि जेके माना हमेशह रहण वारा आहिनि। जेसिताईं इंसानु आहे जेसिताईं उहो ख़राबु न करे, उनखे ब्रश न करे राति जो, ठीकु आहे, त उहे ख़राबु थियनि न, उन में पोइ फिलिंग थिए या रूट केनाल थिए। उन खां अॻु में जेको आहे सो जेके परमानेंट टीथ हूंदा आहिनि, जेके इंसान जा ता हयात हलंदा आहिनि, ठीकु आहे। वञी करे ओल्ड एज में किरी पवंदा आहिनि कुझु, पर उहे परमानेंट हूंदा आहिनि, ठीकु आहे। उनखे पाण सेकेंडरी टीथ बि चवंदा या अडल्ट टीथ बि चवंदा, ठीकु आहे। अडल्ट मतिलबु नौजवान, ठीकु आहे, जॾहिं खां तव्हांजी जवानी शुरू थिए थी। हाणे चिल्ड्रेन में जेको आहे सो प्राइमरी 20 टीथ थींदा आहिनि, ठीकु आहे। इहा शइ मां खां विसरी वई। सही आहे। त ॿार आहिनि जेके उनजे अंदरि जेको आहे सो 20 जेको आहे सो प्राइमरी टीथ थींदा आहिनि, सही आहे। जॾहिं बि उहो 6 महीननि जो थिए थो, 6 महीननि खां वठी करे 30 सालनि जे अंदरि और 3 सालनि ताईं उन्हनि में जेको आहे सो प्राइमरी टीथ जेके डेवलप थियनि था, ठीकु आहे, जेके पाण बेबी टीथ बि चऊं या मिल्क टीथ बि चऊं, उनजी तादाद केतिरी हूंदी आहे, 20 हूंदी आहे, ठीकु आहे। उहे जेको आहे सो पोइ बाद में वञी करे रिप्लेस थियनि था, ठीकु आहे। जॾहिं बि जेको आहे सो परमानेंट टीथ सां रिप्लेस थियनि था 13 ईयर एज ताईं, ठीकु आहे। 13 सालनि जॾहिं हुनजी एज थिए थी ऐं उन खां पोइ जेको आहे सो अडल्ट जे अंदरि हाणे ॾंद थियनि था परमानेंट टीथ 32, ठीकु आहे। त इहा हिकु बेसिक शइ हुई जेकी तव्हां सम्झो घुरिजे। त बाबा जेको आहे सो बेबी टीथ या मिल्क टीथ खे प्राइमरी टीथ चयो वेंदो आहे, सेकेंडरी टीथ उनखे चयो वेंदो आहे जेके परमानेंट हूंदा आहिनि या अडल्ट टीथ हूंदा आहिनि, ठीकु आहे। जॾहिं बि बेबी ॼाए थो उनजी 6 महीननि खां 3 सालनि ताईं जेको आहे सो उनजे अंदरि 20 टीथ हूंदा आहिनि प्राइमरी। पोइ उन में 13 जेके आहिनि सो जेके बाद वारा आहिनि उहे टीथ बिल्ड थियणु शुरू थींदा आहिनि, ठीकु आहे। पोइ वञी करे टोटल 32 ताईं परमानेंट टीथ रुकिजी वेंदा आहिनि, ठीकु आहे। टोटल 32 जेको आहे सो तव्हांजे अंदरि इंसान हिकु अडल्ट ह्यूमन जे अंदरि 32 जेको आहे सो ॾंद हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे टाइप्स ऑफ टीथ, हाणे टोटल जेको आहे सो 4 टाइप्स आहिनि जेके इंसान जे अंदरि असांजे ॾंदनि जेके उहे टोटल 4 टाइप्स जा आहिनि। हाणे जेके पहिरियां पंहिंजा जेके फ्रंट टीथ हूंदा आहिनि, जेके 4 हेठों 4 मथे, उनखे पाण इंसिसर चवंदा आहियूं, ठीकु आहे। इंसिसर जेके आहिनि सो इहे टोटल 8 हूंदा आहिनि, 4 हेठां 4 मथां, ठीकु आहे। उन खां पोइ कैनिन्स अचनि था। कैनिन्स जेके आहिनि उहे 4 हूंदा आहिनि, ठीकु आहे। कैनिन्स तव्हां ॾिसंदा हूंदव, इनखे तव्हां लेट सपोज इनखे डॉग टीथ बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव जानवर जे अंदरि जेके हेठां मथां ॿिन्हिनि साइडनि खां 2 राइट साइड 2 लेफ्ट साइड बॉटम एंड अपर में जेके निकितल हूंदा आहिनि, ठीकु आहे, उनखे पाण कैनिन्स चऊं था, ठीकु आहे। उन खां पोइ जंहिंमें बाई क्यूस्पिड वारा जेके क्यूस्पिड वारा शुरू थींदा, जंहिंजे अंदरि जेको आहे सो हिकु कप जी शक्ल में, ठीकु आहे, हीअं हीअं चए थो टीथ, हीअं कप जी शक्ल में, माना उन में थोरो जेको आहे सो तव्हां ॾिसंदा त कॾहिं कॾहिं तव्हांजी मील जेके तव्हां खाओ था त उहो बि अची वेंदो आहे। त उतां जेको आहे सो प्रीमोलर शुरू थियनि था, उहे 8 आहिनि, 4 राइट साइड तो 2 हेठां 2 मथां, मतिलबु लेफ्ट साइड राइट साइड। उन खां पोइ मोलर्स अचनि था, ठीकु आहे, 6 लेफ्ट साइड ते 6 राइट साइड ते लास्ट वारा, उनखे पाण मोलर्स चऊं था। हाणे हिकु हिकु करे हिनखे पाण पढ़ंदासीं। इंसिसर जेके आहिनि उहे अहिड़े टाइप आहिनि जेके नेरो एज आहे, ठीकु आहे। तव्हां ॾिसो न ॾंदनि में त तव्हांखे हिते जेके फ्रंट वारा ॾंद हूंदा आहिनि उन में एज महसूसु थींदी आहे, ठीकु आहे। त जेके बि असांजे फ्रंट जेके आहिनि टीथ आहिनि, पाण उनखे छा था चऊं, इंसिसर चऊं था। इहे छाजे लाइ यूज़ कया वेंदा आहिनि, त इहे जॾहिं बि पाण खे फूड खे कट करिणो हूंदो आहे, ठीकु आहे, जेको बि पाण मील इंटेक कयूं था उनखे कट करण लाइ, ठीकु आहे, पाण इनजो यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। अडल्ट जे अंदरि जेको आहे सो मां तव्हांखे ॿुधायमि 4 इंसिसर 8 इंसिसर हूंदा आहिनि, 4 जेको आहे सो टॉप जार में हूंदा आहिनि ऐं 4 जेको आहे सो बॉटम जार में हूंदा आहिनि, सही आहे। इंसिसर खां पोइ अचनि था कैनिन्स। हाणे कैनिन्स अहिड़ो टाइप हूंदो आहे जंहिंमें सिंगल जेको आहे सो टीथ हूंदा आहिनि, जंहिंमें सिंगल पॉइंट हूंदी आहे, ठीकु आहे। इनखे पाण कैनिन्स टीथ बि चई वेंदो आहे, ठीकु आहे। सिंगल पॉइंट सां कैनिन्स चओ या हिनखे कैनिन्स टुथ चओ, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं हिन जे अंदरि सिंगल रूट हूंदो आहे, इहा शइ यादि रखो,
मेन जेकी शइ आहे त कैनिन जे अंदरि सिंगल रूट हूंदो आहे, ठीकु आहे। क्यूस्पिड टीथ हिन खे जेको आहे सो जेके कैनिन्स आहिनि इन खे क्यूस्पिड टीथ बि चयो वेंदो आहे, सही आहे। त कैनिन्स चऊंसि या क्यूस्पिड चऊंसि, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, ठीकु आहे। हाणे क्यूस्पिड जेके टीथ हूंदा आहिनि इहे छा कंदा आहिनि त जेको बि तव्हां खाधो खाईंदा हो न त पोइ हिकदमि रुकिजी वेंदा हुआ, त मतिलबु तव्हांजे जेके क्यूस्पिड आहिनि उहो हुनखे होल्ड कंदा आहिनि, ठीकु आहे। होल्ड बि कंदा आहिनि, माना रोकींदा बि आहिनि, हुनखे टीयर बि कंदा आहिनि, माना हुनखे खाधे खे बिल्कुलु नंढनि हिसनि में टोड़ींदा बि आहिनि, ठीकु आहे। चीर फाड़ कंदा आहिनि खाधे जी, ठीकु आहे। हाणे इहो जेको मां तव्हांखे अॻु में ॿुधायां थो कैनिन्स जेको आहे सो ऑफ या आर लाइक डॉग बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। त हिन में अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन जेकी तव्हांखे यादि रखंदी हुजे, बसि इहा शइ तव्हांखे यादि हुजे त बाबा हिन में सिंगल रूट हूंदो आहे, ठीकु आहे, सिंगल पॉइंट हूंदी आहे। क्यूस्पिड या ऐं कैनिन्स जेको आहे हिकु ई टाइप ऑफ टूथ खे चयो वेंदो आहे, मतिलबु कैनिन्स जो ॿियो नालो क्यूस्पिड आहे, ठीकु आहे। त जिथे क्यूस्पिड अची वञे त तव्हांखे हुते परेशान आहे थिए, तव्हांखे इहे सम्झो त कैनिन्स एंड क्यूस्पिड साॻी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। उनखां पोइ अचे थो प्री मोलर। हाणे प्री मोलर खे बाय क्यूस्पिड बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। हीअ मां अॻु में तव्हांखे ॿुधायां, हिन में थोरो जेको आहे हीअं हीअं ॾंद हूंदा आहिनि, जे हीअं ॾंद शुरू थींदा आहिनि जितां बि इहे जेको आहे तव्हां सम्झो त इहे प्री मोलर आहिनि या बाय क्यूस्पिड आहिनि, ठीकु आहे। हाणे अहिड़ा जेको आहे सो टीथ हूंदा आहिनि जेके लोकेट कंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अॻ में जेको आहे सो कैनीज़ अचनि था, मोलर जेको आहे सो कैनीज़ आहिनि, कैनीज़ ऐं मोलर जे विच में जेको आहे सो हूंदा आहिनि इहे प्री मोलर्स, सही आहे। इन जी लोकेशन इहा ई आहे, तव्हां उहो ई सम्झी वेंदो जेकॾहिं पाण खे थोरो ऑब्ज़र्व कयो। बाय क्यूस्पिड में जेको आहे सो हिन में बि हिकिड़ी रूट हूंदी आहे, इहे शइ यादि रखो, हिन में बि हिकु रूट आहे, हिन में हिकु रूट आहे। प्री मोलर में जेको आहे सो चेंज थी वेंदियूं, 3 रूट्स अची वेंदियूं, ठीकु आहे। हिन में जेको आहे सो क्यूस्पिड में जेको आहे सो 2 पॉइंट्स हूंदियूं, ठीकु आहे। हिन में 1 पॉइंट्स हूंदी आहे। हाणे 1 पॉइंट जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे ॾंदनि में विच में का ॿी पॉइंट न आहे। जॾहिं तव्हां मोलर ॾिसो न या प्री मोलर ॾिसो त मोलर में त वधी वेंदी आहे, प्री मोलर में तव्हां ॾिसंदव त हुन में हीअं हूंदी आहे, थोरो विच में हीअं अची वरी हीअं, माना 2 पॉइंट्स हूंदियूं, ठीकु आहे, ॾंदनि जे विच में। त इन करे इन खे पाण चवंदो त हिन में 2 पॉइंट्स आहे, कप वारी कार, कप जी शक्ल में हिन में थोरो खाधो वञी करे कॾहिं रुकिजी बि वेंदो आहे, तव्हांखे पोइ कढणो पवंदो आहे, ठीकु आहे। त हिन जे अंदरि 2 पॉइंट्स हूंदियूं आहिनि एंड 1 रूट हूंदी आहे। कैनिन्स क्यूस्पिड जे अंदरि 1 पॉइंट हूंदी आहे एंड 1 रूट हूंदी आहे। इहा शइ इंपॉर्टेंट अथव यादि रखण जी, सही आहे। उन खां पोइ प्री मोलर मां तव्हांखे ॿुधायां त बाबा 8 थींदा आहिनि, ठीकु आहे। 4 जेको आहे सो टॉप में हूंदा आहिनि, 4 जेको आहे सो, ठीकु आहे, 4 जेको आहे सो बॉटम जॉ में हूंदा आहिनि। उन खां पोइ अचे थो मोलर्स। हाणे मोलर्स जेके आहिनि सभु बिल्कुलु लास्ट वारा, ठीकु आहे, जंहिंखे पाण सिंधी में छा चवंदा आहियूं, विसरी वियो मूंखां, इहो ई नुक़सानु थिए थो लाहौर में रहंदो, सिंधी विसरी थी वञे। अच्छा, मोलर्स, मोलर जेके आहिनि सो इहे वाइड हूंदा आहिनि, फ्लैट टूथ हूंदा आहिनि, ठीकु आहे। ये बिल्कुलु हर मैमल, जेके बि मैमल आहे, इंसान न सिर्फ़ु मैमल जेके बि आहे उनजी बैक में बिल्कुलु लास्ट में जेके ॾंद हूंदा आहिनि उनखे पाण छा था चऊं, मोलर था चऊं, ठीकु आहे। हाणे हे छा था कनि, हे ग्रिंड कंदा आहिनि फूड खे, ठीकु आहे। च्यूइंग जॾहिं पाण कयूं था ग्रिंड, मतिलबु बिल्कुलु नंढनि हिसनि में टोड़े था छॾनि, ठीकु आहे, बिल्कुलु हल्कनि हल्कनि में। उन खां अलावा जेको मोलर आहे हिन में जेके टॉप जॉ में आहिनि उन में 3 रूट्स थींदा आहिनि, ठीकु आहे। इहा शइ यादि रखो त जेके मोलर्स टॉप जॉ में आहिनि, मथियां जेके 3 मोलर आहिनि, मथियां जेके मोलर्स आहिनि उन में जेको आहे सो 3 रूट्स थींदा आहिनि, ऐं जेके हेठियां हूंदा आहिनि उन में 2 रूट्स थींदा आहिनि। हीअ जेको आहे सो MCQ जे हवाले सां मेन शयूं आहिनि, ठीकु आहे। हुन में 1.1 रूट, हुन में 2.1 रूट, हिन में जेको आहे सो मोलर में जेको आहे सो 3 रूट्स अपर जॉ में एंड लोअर जॉ में जेको आहे सो 2 रूट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे जॾहिं पाण हिकु MCQ ईंदो आहे त बाबा विज़डम टीथ कहिड़ो आहे, विज़डम टीथ ई बेसिकली मोलर्स खे चयो वेंदो आहे, ठीकु आहे। इहो तव्हांजो हिनखे या तव्हां 3rd मोलर चई सघो था। उन खां अलावा जॾहिं बि तव्हां 17 खां 21 सालनि जी उमिरि में माण्हू पुॼे थो त इहे इरप्ट थियनि था, मतिलबु इहे ॼाइणु शुरू थिए थो, सही आहे। इनखे पाण विज़डम टीथ चऊं था। टूथ इनामल छा आहे, इहा हार्डेस्ट थिंग आहे। असांजी जेकी बॉडी आहे इंसान जी, उन में जेकी हार्डेस्ट शइ आहे उहा टूथ इनामल आहे, ठीकु आहे। इहा पार्ट हूंदी आहे ॾंद जो, ठीकु आहे। ऐं इन में जेके बि टिश्यूज़ आहिनि ह्यूमन बॉडी में, सभ खां वधि में वधि मज़बूत जेकी शइ आहे उहा टूथ इनामल आहे, सही आहे। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां हिनखे टूथ इनामल खे अञा वधीक मां तव्हांखे ॿुधायां त असांजी जेकी आहे सो जेकी इनामल आहे उहा हिकु इनऑर्गेनिक या नॉन लिविंग पार्ट ऑफ द बोन हूंदी आहे। इहो हिकु अहिड़ो बोन हूंदो आहे जेको नॉन लिविंग हूंदो आहे, बिल्कुलु हार्डेस्ट हूंदो आहे, ठीकु आहे। हिनखे तव्हां क्राउन बि चयो था, क्राउन बोन बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। त हे माना एॾो मज़बूत हूंदो आहे। असांजी बॉडी में जेके बि बोन्स आहिनि सभ खां वधि में वधि मज़बूत खां मज़बूत तरीन कहिड़ो आहे, इनामल, ठीकु आहे, टूथ इनामल। हीअ हिकु लेयर हूंदी आहे ॾंदनि जे मथां, ठीकु आहे। टूथ इनामल बेसिकली इज़ अ प्रोटेक्टिव स्ट्रक्चर डेट कवर्स
दी एक्सपोर्ट पार्ट या एक्सपोर्ट एरिया ऑफ अ टुथ। जेको बि एक्सपोर्ट एरिया ऑफ टुथ हूंदो आहे मथां असांखे नज़र ईंदो आहे, इहा जेकी मथी लेयर आहे इहा न सॼी खे पाण छा था चऊं, टुथ एनामिल चऊं था। सही आहे। उन खां पोइ जेको आहे MCQs ईंदा आहिनि त बाबा डेंटाइन या आइवरी छा हूंदो, त डेंटाइन जेको आहे हिकु सॉफ्ट बोनी टिश्यू हूंदो आहे। ठीकु आहे। जेको टुथ एनामिल जेकी पाण खे वाइटिश लेयर नज़र ईंदी आहे उनजे बिल्कुलु अंदरि हूंदो आहे। ठीकु आहे। इहो मेन जेको मास हूंदो आहे टुथ जो उनखे फॉर्म कंदो आहे, उनखे ठाहींदो आहे। ठीकु आहे। उन खां अलावा इहे छा कंदो आहे, इहे सपोर्ट बि कंदो आहे। ठीकु आहे। एनामिल खे त उहो एब्ज़ॉर्ब करे प्रेशर खे, जॾहिं पाण खाईंदा आहियूं न का शइ त एनामिल जे मथां प्रेशर ईंदो आहे। ठीकु आहे। त उन प्रेशर खे एब्ज़ॉर्ब करण लाइ, उनखे बर्दाश्त करण लाइ इहे सपोर्ट कंदो आहे। ठीकु आहे। टुथ एनामिल खे। सही आहे। उन खां अलावा जेको आहे इहे जेके डेंटाइन हूंदा आहिनि इन जे अंदरि बिल्कुलु माइक्रो फाइबर्स, नंढा नंढा जेको आहे डेंस होमोजीनियस मैट्रिक्स टाइप जा जेको आहे प्रोटीन्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। उनखे पाण कोलाजीनियस चऊं था। उहे एतिरा इंपॉर्टेंट न आहिनि, वन पेपर जे हिसाब सां एतिरो इंपॉर्टेंट आहे। उन खां पोइ अचे थो डेंटल पम्प। हाँ, डेंटल पल्प जेको आहे सो हिकु अहिड़ो सॉफ्ट टिश्यू हूंदो आहे, कनेक्टिव टिश्यू हूंदो आहे बेसिकली। इहो छा थो करे त जेके बि नर्व्स आहिनि या ब्लड वेसल्स आहिनि जेके नरिश कंदी टुथ खे, जेकी नरिशमेंट पुॼाईंदियूं, जेकी खाद खुराक पुॼाईंदियूं, जेके ऑक्सीजन पुॼाईंदियूं, जेके सेल्स पुॼाइनि था जेको आहे सो ॾंद खे, त उहे जेको आहे सो डेंटल पल्प जे थ्रू ईंदियूं आहिनि। ठीकु आहे। त बेसिकली डेंटल पल्प जेको आहे इहो हिकु सॉफ्ट टिश्यू हूंदो आहे। ठीकु आहे। इन जे अंदरि नर्व्स हूंदियूं आहिनि, ब्लड वेसल्स हूंदियूं आहिनि जेके ॾंद ताईं खुराक पुॼाईंदियूं, नरिश कनि थियूं ॾंद खे। ठीकु आहे। उन खां अलावा इहो हिकु मेन इम्पोर्टेंट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ टुथ आहे। त जेको बि ॾंद जो अंदरूं इंटरनल स्ट्रक्चर आहे न, मतिलबु अंदरी जेकी बीह खे ॾंद जी, उनजो मेन पार्ट इहो आहे। ठीकु आहे। ऐं इहो ई इन जे ई मथां जेको आहे सो डेंटाइन हूंदो आहे। ठीकु आहे। डेंटाइन जे मथां वरी छा हूंदो आहे, टुथ एनामिल हूंदो आहे। सही आहे। इहा हिकिड़ी सीक्वेंस यादि रखी छॾियो। उन खां अलावा जेको आहे सो डेंटाइन जेको आहे सो इन में बि जेको आहे सो इन में सॉरी जेको डेंटल पल्प हूंदो आहे। ठीकु आहे। इन में सॉफ्ट सेंटर ऑफ टुथ बि हिनखे चयो वञे थो, त असांजे ॾंद जो जेको सॉफ्ट सेंटर आहे उहो बि पल्प आहे। ठीकु आहे। डेंटल पल्प आहे। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां ॾिसो त रूट केनाल किथे हूंदी आहे, उहा बि डेंटल पल्प में हूंदी आहे। सही आहे। उहो हे लिखण जी ज़रूरत न आहे पर लिखी छॾियूं था। रूट जेकी हूंदी आहे उहा बि जेको आहे सो छा में हूंदी आहे, रूट केनाल हिन में डेंटल पल्प में हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो अचे थो सेमेंटम। सेमेंटम जेको आहे सो इहो हिकु टुथ जी जेको आहे सो जेको बि डेंटाइन आहे, जेकी उनजो जेको आउटसाइड हूंदो आहे रूट, जेकी ॿाहिरीं रूट हूंदी आहे उनखे इहो कवर कंदो आहे। ठीकु आहे। ऐं इहो गम लाइन खां अंदरि हूंदो आहे, मसूड़नि खां अंदरि हूंदो आहे। ठीकु आहे। इहो हिकु बेसिकली जाह सां, इहो हिकु अहिड़ो बोन हूंदो आहे, बोनी टाइप हूंदो आहे जेको जाह सां कनेक्टेड हूंदो आहे। इन में इलाही इलास्टिक फाइबर्स हूंदा आहिनि। त इनखे तव्हां ईअं यादि रखी छॾियो त इहो जेको आहे सो बेसिकली जेको आउटसाइड ऑफ रूट हूंदो आहे डेंटाइन जो, उनखे कवर कंदो आहे। सही आहे। उन खां पोइ अचे थो गम्स। हाणे गम्स बेसिकली मसूड़ा छा आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बाबा मसूड़नि जी तकलीफ़ थी वेंदी आहे माण्हुनि जे अंदरि। इहे जेके आहिनि सो पिंक कलर जा थींदा आहिनि। तव्हां ॾिसो न ॾंद खोले करे आईने में तव्हां नज़र ईंदा, इहे पिंक कलर जा हूंदा आहिनि। ठीकु आहे। इहे पिंक कलर जा टिश्यू हूंदा आहिनि। ऐं इहे जेको आहे सो जेको बोन जा उनखे सपोर्ट कंदा आहिनि, टुथ जी स्ट्रक्चर खे सपोर्ट कंदा आहिनि। तव्हां ॾिसो न, तव्हांजे हथनि ॾिसो त बिल्कुलु इहे इन में जेकॾहिं कमज़ोरी अचे या इन में ब्लीडिंग थियणु शुरू थिए त पोइ ॾंदु कमज़ोर थींदो आहे। त बेसिकली गम जेके आहिनि उहो इन्हनि खे प्रोटेक्ट कंदा आहिनि या इनखे सपोर्ट कंदा आहिनि टुथ स्ट्रक्चर खे, त उहो जेको पंहिंजी जॻह ते बीठो आहे थियो उते ई बीठो हुजे। त इहे ई हुयो पंहिंजो जेको आहे ह्यूमन टीथ। हिनखे हिकु दफ़ो जल्दी सां हिकु रिव्यू वञूं त बाबा ह्यूमन टीथ जेके आहिनि सो ॿिनि टाइप जा हूंदा आहिनि या ॿ हूंदा आहिनि। हिकु प्राइमरी टीथ हूंदा आहिनि, जॾहिं बि ॿार ॼाए त 6 महीननि खां 3 सालनि ताईं। ठीकु आहे। त 20 जेको आहे सो उनजे अंदरि प्राइमरी टीथ हूंदा आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो उनजे अंदरि ॿिया वधीक टीथ अचनि था, उहे वञी करे अडल्ट जॾहिं उहो थिए थो 13 साल थिए थो, उनजे अंदरि 32 टूथ परमानेंट टीथ जेको आहे सो अची था वञनि। उन खां अलावा टाइप्स ऑफ टीथ में ॾिसिजे त इंसेसर 8 हूंदा आहिनि, कैनिन्स 4 हूंदा आहिनि, प्रीमोलर 8 हूंदा आहिनि, मोलर जेको आहे सो उहे 12 हूंदा आहिनि। सही आहे। उन खां पोइ कैनीज़ में या उनखे की स्पीड बि चए थो वञे, प्रीमोलर खे बाए की स्पीड बि चए थो वञे। या बाए छो त उनजे अंदरि हे ॾिसो जेके मां तव्हांखे सम्झायो त उन में जेको आहे सो 1 रूट हूंदो आहे, लेकिन रूट हिकु ई अथसि, पर रूट मतिलबु हीअ हेठि, पर हिन में जेके हिते पॉइंट्स आहिनि इहे 2 हूंदियूं आहिनि। प्रीमोलर में जेको आहे हेठों 3 रूट्स हूंदा आहिनि। ॾिसो तव्हांजी दाढ़ हूंदी आहे बिल्कुलु हवट जंहिंखे पाण चवंदा आहियूं, सिंधी में यादि अची वियो। उन ॾिसो न पोइ उनजे 3 रूट्स हूंदा आहिनि, मथे में 3 रूट्स हूंदा आहिनि, हेठे में
ॿ रूट्स हूंदा आहिनि। त इहे शयूं यादि करण वारियूं आहिनि वन पेपर जे हवाले सां। त बाबा जेके प्रीमोलर आहिनि उनखे बाइक्यूस्पिड बि चयो थो वञे, कैनीज़ खे एक्यूस्पिड बि चयो थो वञे। कैनीज़ या क्यूस्पिड में वन सिंगल रूट हूंदी आहे, ठीकु आहे, ऐं जेको आहे सिंगल पॉइंट हूंदी आहे। प्रीमोलर में या बाइक्यूस्पिड में जेको आहे सो वन रूट हूंदी आहे, पर उन में 2 पॉइंट्स हूंदियूं आहिनि, कप्स वारी कार, ठीकु आहे, जिते वञी खाधो बीहंदो बि आहे। उन खां अलावा जेको आहे सो पाण पढ़ियोसीं मोलर्स। हाणे मोलर जो पाण पढ़ींदा जेके पोयूं हवड़ा हूंदियूं उनखे पाण चवंदा आहियूं, ठीकु आहे, इहे ग्रेंड कंदियूं आहिनि, जो ग्रेंड जी जेको आहे सो फंक्शन इहो परफॉर्म कंदियूं। जॾहिं बि पाण कंहिं बि शइ खे च्यूइंग कयूं था, चॿाड़ींदा त उहे पोइ उनखे ग्रेंड कंदियूं। मोलर जेके मथियां हूंदा आहिनि उन में 3 रूट्स हूंदा आहिनि, जेके हेठियां हूंदा आहिनि उन में 2 रूट्स हूंदा आहिनि। विज़डम टीथ में बि खे बि तव्हां थर्ड मोलर बि चई सघो था, ठीकु आहे। इहे 17 खां 21 सालनि जी उमिरि में तव्हांजो ॾियंदो आहे विज़डम टीथ, ठीकु आहे। टूथ इनामल छा आहे, बेसिकली प्रोटेक्टिव लेयर आहे, हार्डेस्ट पार्ट ऑफ टूथ एंड हार्डेस्ट पार्ट ऑफ ह्यूमन बॉडी आहे, सही आहे। उन खां अलावा डेंटल आइवरी छा आहे, इहे हिकु सॉफ्ट बॉडी टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके टूथ इनामल जे अंदरि हूंदा आहिनि, ठीकु आहे। इहे मेन मास हूंदा आहिनि टूथ जो, सही आहे। उन खां पोइ जेको आहे सो डेंटल पल्प छा आहे, डेंटल पल्प जेको आहे सॉफ्ट कनेक्टिव टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके नर्व्स एंड ब्लड वेसल खे जेको आहे सो ॾंद ताईं पुॼाईंदा आहिनि, उनखे कंटेन कंदा आहिनि, उनखे कैरी कंदा आहिनि, त जीअं ॾंद खे या टूथ खे हिकु एनर्जी मिली सघे, नरिशमेंट उन जी थी सघे, ठीकु आहे। उन खां पोइ सीमेंटम छा आहे, इहो कवर करे थो डेंटाइन जी जेकी आउटसाइड जी हूंदी आहे रूट, उनखे इहो कवर करे थो। गम छा आहे, गम बेसिकली पिंक कलर टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके कवर कंदा आहिनि बोन ऑफ जा एंड सपोर्ट ॾींदा आहिनि तव्हांखे टूथ स्ट्रक्चर इनसाइड दी बोन, ठीकु आहे। हीअ हुयो पहिरियों टूथ, ऐं इनशाला सुभाणे पाण हिकु ॿिए टॉपिक ते मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।